अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमाईन। अम्मा बाद फक़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल कुरानिल मजीद वल फुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह मअल मुत्तक़ीन। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। व बल्लगना रसूलुहुल नबियुल करीम। पीर मौजा बादशाह जिलानी जलील दादला दरगाह जा खामद जा खलील सैनीनो आया अचवाहर चमरसील दाता मुझी दिल खेते दिलासा दलील जिल्लत कयो मुजलील रस बादशाह बगदाद जा। हम सलात खाबाद काबिल तकरीम ज़ी वक़ार उलमाए किराम व हुफ़ाज़े किराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी ऐं मुंहिंजा प्यारा बुज़ुर्गो दोस्तो भाइयो, अल्हम्दुलिल्लाह जिए तव्हांखे मालूम आहे अॼोको ही बाबरकत प्रोग्राम मरहूम मोहतरम जनाब गुल मोहम्मद खोसो रहमतुल्लाह अलैह जी याद में संदस के सवाब पहुंचाण खादिश खातिर संदस फर्जंद अदा मुर्तदा खोसे प्रोग्राम मल्हायो आहे। यारी जो महीनो आहे, यारी शरीफ सां निस्बत में ॾिनी वई आहे। मूं अवां जी ख़िदमत में क़ुरान शरीफ जा चंद कलिमात तिलावत कया, उन्हनि जो तर्जुमो तशरीह पोइ जेको रब करीम चवरायो उहो अवां जी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि। ऐं हिन पर्ची में दोस्तनि लिखियो आहे हज़रत बिलाल साईं जो ज़िक्र, सलमान फारसीअ जो ज़िक्र, वो अवां जी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि। आयत जो तर्जुमो करे कुछ वज़न जो शान बयान करे दस्तगी रसूल जी यारी शरीफ के हिसाब सां हिकड़ी करामत अवां जी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि। अल्लाह से अवां सां गॾु मुंहिंजी बहादुरी क़बूल फरमाए। अल्लाह से अॼोके हिन बाबरकत प्रोग्राम जो सारो सवाब अदा मरहूम गुल मोहम्मद खोसो रहमतुल्लाह अलैह जे रूह खे नसीब फरमाए। मदीने जे साईं फरमायो ज़य्यिनू मजालिसकुम बिस्सलाह। मोमिनो मुसलमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलवात सां सींगारे वेंदो। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी
मुझे हबीब करीम जे इन फज़ल फरमान ते अमल कयो गरजी सलात खे भेरो ॾियायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अल्लाह पाक फरमाए तो बेशक रब अल्लाह वारन सा गॾु आहे। हिन आयत करीमा में अल्लाह से वलियत जो शान बयान फरमाई वो शान ही बयान फरमाई तमाम वलियन सा गॾु परहेज़गार मानन सा गॾु। दोस्तों हाणे अल्लाह पाक गॾु त असां सां बि आहे अब आए ना रब सभिनी सां गॾु हर जाइ हर हंध मौजूद आहे। ऐं रब करीम पंहिंजे वलियन जी तारीफ़ कंदे फरमाए थो त मां औलिया अल्लाह सां गॾु आहियां। हाणे इन वजह अल्लाह वारनि जी तारीफ़ शान कहिड़ो बयान थियो असां सां बि गॾु अल्लाह वारनि सां बि गॾु। पर उलमाए किराम फरमाइनि था असां तव्हां सां रब गॾु आहे पर अल्लाह वारनि जे दिलनि मंझि रहंदो आहे। अल्लाह वारनि जे दिलनि में रब रहंदो आहे। हेॾा छा फरमाईंदो आहे त वञी छो वणकार अदा हिकु लॻो नी हो त फे लिको कोन लतीफ़ ते पारो चोबे पार तू नाहे निहार त तुल बधेरो दोस्त जो एक पंजाब जे आशिक़ कुरान जी रोशनी में इन्ही ॻाल्हि खे वाज़े फरमायो आहे। अल्लाह वारनि जे दिलनि में हीअं रहंदो आहे लहनो अक़रब कहंदा कहंदा सोहणा साडे वेड़े आया हबल मरीद दी सेज विछा के साडे अंदर डेरा लाया वफी अनफुसकुम दी शमा जला के साडा लूलो आ चमकाया आजम यार बसे विच घर दे असाई में शोर मचाया। रब करीम परहेज़गार अल्लाह वारन उहे अल्लाह वारा जो रब जो फरमाए वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुजदन व क़ियामा उहे मुंहिंजा बारा जिन रातिनि जा उजागा कया विचन में गारा पाए सजदे रुकुअ में गुज़ारे मां अल्लाह खे पंहिंजो बणायो मां रब करीम खे राज़ी कयो उहे मुंहिंजा थी विया मां उन्हनि जो थी वियो मलहुल मौला फलहुल कुल पोइ जंहिंजो रब उनजो सभु। अल्लाह वारनि जे दिलनि में रब रहे थो। मदीने जे साईं वज़ाहत फरमाई पाण मदीने जे साईं काबतुल्लाह शरीफ जो तवाफ पे फरमायो तवाफ खत्म थियो आमना जे लाल काबतुल्लाह शरीफ ने निहारे फरमायो काबा तुझी इज्जत अज़मत खे मां मुस्तफा जो सलाम तुझो रब शान कयो आ तुझो मान वधायो आ। इन अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदन लिल आलमीन
तू खुदा जो घर अल्लाह से तो के जमीन के जोड़ायो तू सारी कायनात देला बल्कि बिनी जहां में देला बरकत भी आई रहमत भी आई हिदायत भी आई। वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह जब सण सा दिल थी ठरे पाण देना बिलो करे वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह आदम खान जिंजी इब्तदा सोने नबी ते इंतहा तवाफ सा की बेड़ी तरे तवाफ सा की बेड़ी तरे पाण दिनाई बिलो करे पाण दिनाई बिलो करे वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह अल्लाह के हबीब फरमायो काबा तोखे अल्लाह इज्जत वालो शान मान वालो बनायो पर मुखे रब की इज्जत जलाल जो कसम त अल्लाह वट मुझो मोमिन उम्मती के जो ईमान कामिला अरे काबा उन जो शान तो खान मथे पर खुदा के अर्श दी मखामी मथे है मोमिन कामिल खुदा जो वली बानो परहेज़गार उन जो रुतबो उन जो मकाम अल्लाह वट मदीने जे सैन फरमायो काबा तो खान मथे पर खुदा के अर्श दी मखामी मथे बिजाइदा को फरमायो वे तेरन मूना तूर सीना सदा सनासिल सजदे में सैयद ते गोदा गोदड़ियन युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमात इलन नूर अहली परल फखर्र मूसा सैदा जोगी जुंग जलल मा ज़ागल बसर वमा तगा अहली रवश रवल भी यमशी भी यंतिको अहली चाल चलन ओ सैयद ते सजल अदा कल पुछी थो कहड़ी सल्लल्लाहु क्या जो जाड़ो थी तो अल्लाह सही साडा 17,000 मलाइका मोकिलींदो उन्हनि जे हथनि में नूरी रस्सी हुई ये काबतुल्लाह शरीफ की बनाए वो चवंदा काबा हल तोखे रब जी ज़ात घुरायो सुभान अल्लाह काबतुल्लाह शरीफ फरमाईंदो मां हल्ला तो पर मुझा शर्त काबा केड़ा शर्तन काबो फरमाईंदो त जेके भी दुनिया में हाजी सुपान उम्रे वाला जेके हज करे या उम्रो करे वया उन्हनि से वनीयत में उठारे तो उन्हनि जो मुझे मथा हक़ा तमा चला तो तमा उन्हनि के 500 गज वठी अल्लाह दी दरबार में हाज़िर थिया नारे तकबीर नारे रिसालत
उलमाए अहले सुन्नत। बादशाह जो मायका खतीब अहले सुन्नत सही मौलाना खादिम हुसैन हिकाए मुजाहिद दीन व मिल्लत सही मौलाना खादिम हुसैन रिजवी रहमतुल्लाह तआला अलैह जिन जवान पाकिस्तान में न पूरी दुनिया में इसकी तारीख कायम करे सही खादिम हुसैन रिजवी रहमतुल्लाह अलैह नारो तो खोसा कोट में पढ़तो लब्बैक 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 या रसूल अल्लाह आज के रसूल नारो नारो बेरो लेला जो सुभान अल्लाह जो नारा अदा दुनिया की तारीख में वडे में वडो जनाज़ो थियो इमाम अहमद बिन हंबल जो मानू घट हुआ आबादी घट हुई उन हूंदे बि साईं जे जनाज़े में 12 लाख माण्हू इमाम अहमद बिन हंबल ऐं उते वरी वॾी ख़ासियत हुई त साईं जो जनाज़ो जॾहिं खयूं कब्रिस्तान परे हो इन विच में जेके बि काफ़रनि जा ॻोठा उन्हनि सभिनी जी जनाज़े ते नज़र पवंदी हुई कलमा पढ़ंदा मुस्लमान थी विया ऐं हे जनाज़े मझां नूर जी लाइट आसमान सां लॻी हली यो वडो जनाज़ो दुनिया की तारीख में आबादी घटो पर साईं मुजाहिद अहले सुन्नत आस के रसूल पूरी दुनिया की तारीख में पंहिंजो नालो ॻणाए वियो 2 साल 4 साल खां साईं कम शुरू कयो 2 साल नामूसे रिसाल जो पहिरों में नामूसे रिसाल मदीने के साईं खां एड़ी मोट मिली जो मुझा प्यारा दुनिया की तारीख में एडो वडो जनाज़ो कयो जेको जनाज़ो खादिम हुसैन रिजवी ऐं जई पार्क में थियो पार्क में कहिड़ो मीनारे पाकिस्तान जॾहिं खां पाकिस्तान ठहियो न इनखे सियासतदान भरे सघियो न को आलिम भरे सघियो का कुवत इनखे भरे न सघी साईं खादिम हुसैन रिजवी रहमतुल्लाह अलैह जी इश्क मोहब्बत जेका साईं सां थी हाय मदीने दे मीर सजलो लाई अदा लाई दे पल्लव दे मदीने दे मीर सजलो लाई दे पल्लव पाई दे उजरो पई जो कलब कंदो कर उजरो पई जो कलब कंदो कर इस्म मोहम्मद जो अदब कंदो कर ही नालो लेण सा लाए जे जुमदे अदा जुमदे त अलग जपाई दे मीनारे पाकिस्तान में भरजी हो दोस्तों बादशाही मस्जिद भरजी वही पर मथा जेके पुल्लू ठहियल हुयूं इहे बि भॼी सुभान अल्लाह तकरीबन अंदाज़े मुताबिक़ 1 करोड़ 70 लख माण्हू सुभान अल्लाह अंदाज़ा सॼो लाहौर सील थी वियो आज के रसूल जी ॻाल्हि यादि आई त मुंहिंजो बरकत हासिल करण जो ज़िक्र कयां असांजो माइट जो आयो नाले सां वरी साईं जो नालो यादि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह प्यारा मुसलमान भाइयों काबतुल्लाह शरीफ फरमाई दो वञो जग जहान में जिते जिते हाजी सुल्तान उमरे वारा सुल्तान वञो उन्हनि हाजिर खे वठी अचो जे पंहिंजे खोसा ॻोठ में बहाजी आहिनि त हिते बि मलाइका ईंदा
किताब हाजी उठगा उम्रे वारा उठगा सबरी काबे दे गंजीदा काबा हारी हल काबो फरमाई दो काबा हारी छातो चाही चवंदो उहे मिस्कीन गरीब जन वटि डोकर कोन हा पैसा कोन हा अची कोन सघिया पर सिक ॾाढी हुई हाजिर खे सलाम मोकिलींदा हा दुआ ॾेला चवंदा हा ऐं दुआऊं घुरंदा हा मुंहिंजो फोटो ॾिसंदा त चिंगियूं ॾींदा हा मदीने सां मोहबत रखंदा हा अची कोन सघिया डोकर कोन हा मुंहिंजा प्यारा दोस्तो काबो फरमाईंदो पर रोईंदा हा मुंहिंजी मोहबत में मदीने जी मोहबत में रोईंदा हा चवंदा हा त मुंहिंजा अल्लाह साईं मुंहिंजा अल्लाह साईं मुंहिंजो अर्ज़ो ही अघाई यार दुआ सीने में मुंहिंजो घर बने मदीने नबवी हरम अंदर में मुझो पढ़न जनाजो नबवी हरम अंदर में मुझो पढ़न जनाजो ओए जन्नतुल बकी में मदफून कर जनाजो या माचुरी जो चाहे यो को अमल लावे उसा गड त मां इन्हनि खे गड वठो उहे शिकायत ॾींदा काबा हारी हल काबो चवंदो न काबा हारी छा शब्दा छा थो चई काबतुल्लाह शरीफ फरमाईंदो अल्लाह छो फरमाए दो कयो मदीनो घुमाईंदो सुभान अल्लाह के मदीने वाले रस्ते खां वठी जंहिंजे लाइ पाण चवंदा छो त हर हर हकीमन जे मुंह खे खणो ठीक थींदुस मदीनो घुमाए अचो छो त हर हर हकीमन जे मुंह खे खणो ठीक मदीनो मुझे दर्जन की दवा तो करना मुझे दर्जन की दवा तो करना मुखे मदद करते मुखे उम्मीद अल्लाह में आखरी मां मदीने जी सदोर बुधड़ी मुखे उम्मीद अल्लाह में आखरी मां मदीने जी सदोर बुधड़ी जेकी हिन साल माण्हू मदीने
दोस्तों भला की चौंदा ठीक है हज़रत असां मदीने वो काबो मदीने खां ईंदो महबूब जी हाज़िरी ॾींदो सभिनी हाज़िर खे वठी ख़ुदा जी बारगाह में बख़्शरा पाण सां गॾु जन्नत में वठी पर महबूब ने फरमायो काबा तुंहिंजी इज़्ज़त तुंहिंजी अज़मत खे सलाम आहे पर मूंखे रब जी इज़्ज़त जलाल जो कसम त मुंहिंजी उम्मत जो वली कामिल मोमिन कामिल अल्लाह तो ख़ुद शान में मथे आहे पर ख़ुदा जे अर्श अज़ीम मक़ाम में मथे हाणे हिकिड़ो कामिल मोमिन एॾे शान वारो आहे त तुंहिंजे मुंहिंजे महबूब जो शान छा हूंदो आला हज़रत अज़ीमुल मर्तबत मुजद्दिद दीन व मिल्लत रहमतुल्लाह अलैह फरमाए तो हाजियो आओ शाह का रौदा देखो हाजियो आओ शहंशाह का रौदा देखो काबा तो देख लिया अब काबे का काबा हज़रत बिलाल मक्को फतेह जो साईं फरमायो बिलाल बांग ॿुधा बांग चो टाइम थी वियो आहे पाण काबे जे रुख कयो न हिते न काबे जी छत ते चढ़ी त काफ़र ॾिसनि जिन जो खे गिरियो हो जिन जो खे पत्थर हया जिन जो खे अज़ाब ॾिना अॼु छत ते भी चढ़ी बांग चो तो मक्के वारनि खे ख़बर पए त वाह जो बिलाल जो शान साईं काबतुल्लाह शरीफ जी छत ते बीठो हाणे ख़ामोश साईं फरमायो बांग अर्ज़ की सोना जाते काथे बांग ॾियारी मुझे मुंह काबे जो हूंदो पोइ आज़ान थियो अॼु कुर्बान वञा अब सॼे बिलाल ते एॾी महिरबानी जो काबे जी छत ते चाढ़ी छॾियो ऐं मुंहिंजा महबूब हाणे रुख केॾा कया मोह केॾा कया मुंहिंजे हबीब फरमायो बिलाल मां काबे जो काबो आया अॼु रुख मोड़े करे बांग चयो हिकु दफ़ो अर्ज़ कई सोना मूंखे बिलाल साईं जी फरमाइश आहे सोना जन्नत में अॼु में केरु वेंदो साईं फरमायो मुंहिंजो बिलाल वेंदो बिलाल सही कोई पीर फकीर पैगंबर साहिब फरमायो कोई पे अॻु में बिलाल साईं तो तव्हां भॻवान फरमा असां पोइ अॻु में मुंहिंजो बिलाल सुभान अल्लाह अर्ज़ की सोना मूंखे अहिड़ो बेइज़्ती न खपे अहिड़ी जन्नत ई न खपे जंहिंमें मां अॻु में हुजां बाद में मुंहिंजे आका फरमायो बिलाल जई सवारी ते मां सवार हूंदुसि उनजी वाग तुंहिंजे हथ में हूंदी तूं गुलाम बणजी अॻु में जन्नत में दाख़िल थींदे मां सरदार बणजी पोइ दाख़िल थींदुसि छा बिलाल ऐं छा वाह वाह सखी मगर मौला मुहिदा तुझे करे अदार तेरो करो मुहिदा मिठा तुझे करे हज़रत सोने सिद्दीक़ अकबर प्यारा मुसलमान भाइयों हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ खरीद कयो बिलाल खे खरीद करे मुझे महबूब जे हवाले कयो अल्लाह जे महबूब फरमायो बिलाल हाणे तूं मौज़न मां नमाज़ पढ़ायां बांग
साईं बांध ते मुकर पे पर साईं की ज़बान में हुई लुकर सो अशहद के असद पढ़ दो और असद पे पढ़े तो काफिर के वजन नहीं हो मुसलमान असाब सुगरा बाहर निकल चवन मन के तो वो अमा जी जमात में रुको अन पढ़े मानो जी गलतियां को हबस जो को सलमान फारसी जो को किताब पढ़ो लिखो को नहीं अमा जो बांधो तो सुनो न के अरबी का हारी कर दी अशहद जी जाए तो असद को पढ़ी ए ताना रो असाब किराम सठा पर हिकड़ी दी सोमरी नमाज पढ़ी महबूब जी दरबार में आया तो साईं के अर्ज कयो हजरत बिलाल खां बांग नलिया दे कुछ ॾींहं जे लाइ असां खे बांग ॾियण ॾे त इन्हनि काफ़िरनि खे ख़बर पए त मुसलमाननि जी जमात में फसी बलीग बि आहिनि लिखिया पिया आलिम बि आहिनि सभई मुंहिंजे महबूब जा ग़ुलाम सुम्हणी नमाज़ खां बाद मुंहिंजे महबूब जी दरबार में हाज़िर थिया हाणे मुंहिंजी जगतबार चकरी उते कोसा कोसा जो चङो मुर्सो वड़ो उन प्रोग्राम करायो उन्हनि वरी पेगा लाई वड़ो कोसा वरी हितां हीअं जो लथो आहे नवाज़ कर एॾा सभु कोसा वरी सराई मुंहिंजो असां वटि जेकॾहिं बरोच थी अचे सराई ठेठ सिंधी है सराइकी में आश और मंज़र के बयान कयो जो के साहब अगर की साईं हाय लोकान मिलके मत पकड़ाया भांग बिलाल मने शीन की जाते शीन पड़दा इवे सुनिया कहीं मेरे हुन इसनु हटाइए भांगा नवा कोई बनाइए साईं खादिम ख्याल काल ये है जो असाने शहर में काफिर सन बतो खाई गई ताना टोकू सही बलबल छाजो सही बिलाल के अरबी सीखा दिए के अशद के सटो पड़े उन तक खिलन था टोकू ता कर दुकानों संवानो सामान जदि बिलाल बांग तो खिलन था सो हाने ये क्यों बिलाल के बांग न दियो जो असा बिलाल साईं बैठो महबूब हजरत बिलाल ने न्यारे सुन्नी आशिक ने गल किया दिल होंदा चल सुन्नी आशिक ने गल किया दिल होंदा चल के जलाल आ गया आया रब नु पसंद कीता कारोबार बंद आया रब नु पसंद कीता कारोबार बंद के मलाल आ गया मदीने में साईं फरमायो काल बुधो काफिरन के छड़ी पर बिलाल जी बांग सां अल्लाह जो रसूल कुर्सी था इन्हनि खे छॾियो हर कुरान असांखे एतिराज़ कोन्हे पर कम से कम भला हिकु ॿ बांग न ॾे उहा असांजी हिननि खे ख़बर पए त हिन जमात में लिखिया पिया माण्हू आहिनि साईं फरमाने हेतिरा सभु गॾिजी आया बिलाल खे सचियो हटी वेझो विहारे बिलाल छा ख़्याल आहे आज के रसूल जी अखियुनि मां नीर वॼे अर्ज़ थी सुणा अॼु हिननि खे ताना चाढ़ियो अॼु जो मूं बांग न ॾिनी त सुभाणे मूंखे बि ताना ॾींदा त बिलाल हेॾी तुंहिंजूं कुर्बानियूं अॼु तोखां बांग खसे आहे तोखे बांग ॾियण में कोई ॻाल्हि बांग था बुलाए छॾियूं सुभाणे मूंखे बि चवंदा पोइ महबूबन हरे कन में चयो बिलाल इहे छयूं तुंहिंजूं कुर्बानियूं अल्लाह जो रसूल खे यादि आहे तूं राज़ी थी जेसि ताईं तूं बांग न ॾींदे तेसि ताईं सिटी कोन सिटी कोन हाणे पुछा सब सुभाणे फजर जी बांग फलानो ॾींदो बिलाल कोन हज़रत बिलाल तो चवा मस्जिद शरीफ में आयो आहे रोए थो मुंहिंजा मौला
मुझे इश्क में कमी आ तो मूंखे ॿुधा पर जे जॾहिं मुंहिंजी ज़ुबान में लुकन का त मौला ये ज़ुबान मुंहिंजी कान्हे बनायल ऐ अल्लाह तो बनाई आ मुंहिंजो डो कोन्हे को मुंहिंजा रब है तुंहिंजी बनायल ज़ुबान आ प्यारा मुसलमान भाइयो अल्लाह ताला जी जात बरकात हज़रत बिलाल सां ॻाल्हायो है रब फरमाया ना घबरा तू खुद इंसाफ करे सी वक्त नमाज दा मुल न हो सी जिन तू बांधने सी वक्त नमाज दा मुल न हो सी जिन तू बांधने सी हुई दुनिया हैरान वाह बिलाल तेरी शान का कमाल आ गया। प्यारा मुसलमान भाइयों हाणे रात जो सब सुनी का बिलाल जागे जो माण्हू सुनी सुनी थकी पिया ॿार सुनी सुनी थकी पिया जानवर उथी विया ॿारनि जी आदती निंड पूरी थी वई फितरी निंड पूरी थी वई उहे जागी पिया रोड पिया मां उथो नाश्तो जो बुख लगी आ रात फुटे कान थी पर फुटे कान थी वो हथरा दूध बांगल जो शायद तेल जी वाला जातियों के बांगल जो हाय वक्त सुबह दे उठ के सवेरे बांगे में बांग सुनाई वक्त नमाज दा भूल न होया हुई होया न खुदाई वक्त नमाज दा भूल न होया हुई है न खुदाई आए सुमी सुमी थकान रात सोमनी का पोया हाने फजर जे टे बजे सोना बाहर सुमी सुमी थकी का जानवर थी यार नाश्तो पानी का घर में शाम थकी पे सुमी सुमी दी जे कोलो पर फटे कान मामूद फरमान वहां के रात समझायो तो बिलाल के बिलाल वही आशिक के बोलियो के रोंदो अमा सुतायो वो आशिक जाग वही राजी करे वठी तो जेस ताईं बिलाल बांग न ॾींदो तेस ताईं खुदा सजदो कड़ा कान फुटंदी रोशनी दार कान थींदी बोले आया मस्जिद में सजदे में आ रब करीम के वेठो अर्ज़ करे तो मौला अज हिनन के का पर ताना ॾिना जे अज बांग भूल न ॾी सुबुह जो इहो मूंखे मके जे शहर में हलण कोन ॾींदा ये ताना ॾींदा मौला मुझे इसके जो भरम शर्म रख तेस ताईं सजदो भा जिससे मां बिलाल बांग रब तुवे तो बिलाल तो सा वाइदो आ जिससे तू बांग न ॾींदे तेसे सजदो करंदो ॾी कोन थींदो चाहे क़यामत थी तो राजी करे मिनटों करे वठी आया बिलाल आयो मुझे महबूब जी दरबार में फरमाई बिलाल जिस ताईं बांग न ॾींदे पर कान फुटंदी या बिस्मिल्लाह आजान दे हजरत बिलाल कन दे हथ खया अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह इला अस्सलातु खैरुम मिनल नौम अस्सलातु खैरुम मिनल नौम अल्लाहु अकबर अल्लाहु
बिलाल मांग पूरी कई हर एक रोशनी दायर थी वई पर फूटी वई फजर थी वई जेड़ा तेरा मुबारक हुयो ऐ अल्लाह से फरमाया है रब फरमाया ना घबरा तू खुद इंसाफ करे सी वक्त नमाज दा मूल होया कोई हैरान खुदाई हुई हैरान खुदाई सब मानू हैरान किया जब जहान हैरान थी वाह बिलाल हुई दुनिया हैरान वाह बिलाल तेरी शान हुई दुनिया हैरान वाह बिलाल तेरी शान दादा मान आ गया। दोस्तों बिलाल से जो वॾो ज़िक्र आहे जिन दोस्तनि लिखियो पर्ची में उन्होंने ये फरमाइश पूरी कई हज़रत बिलाल जो थोड़ो ज़िक्र कयोसीं ॿी फरमाइश आहे सलमान फारसी रज़ी अल्लाह ताला हज़रत सलमान फारसी तकरीबन 250 साल जी उम्र जो हो वॾी उम्र वारो हो बुत पंहिंजो मजूसी हुयो बाहि पूजा करण वारनि जो हुयो पर मज़ो न आयो मज़ो इन करे कोन आयो जो मुक़द्दर में रसूलुल्लाह जी खुदा गुलामी लिखी वो उन जा सबबाब रब जोया हज़रत सलमान के मज़ो न आयो वो पाण हिकिड़े पादरी आलिम वटि आयो कि से मूंखे दसरे तो इल्म वारो आहीं अहिड़ो रहमा मूंखे दस मां उते वञा मुंहिंजा ॿई जहान मुनसरा थी वञे उन पादरी साहिब चयो त तव्हां शाम वञो उते असांजो वॾो पादरी आहे उन खां वञी उते आयो अलगर उन दस ॾिनो मके पाक जो मके वारे पादरी साहिब दस ॾिनो मदीने शरीफ़ वञ मदीने में आख़िर ज़मान नबी ईंदो मके में पर इंतजार कर मदीने में तू मदीने में वही इंतजार कर वो महबूब तोखे उत मिलंदो उनके मिलण सां तुंहिंजा ॿई जहान में बेड़ा पार थी हज़रत बिलाल के खपाई कयूं गुलामी में हिकिड़े सरदार यहूदी वरितो उन मदीने पाक में हज़रत सलमान के बाग जो हारी करे मज़दूर करे किस्सो मुख़्तसर वक्त गुज़रंदो रहियो पर जॾहिं मके वारे पादरी मोकिलियो उन चयो त सलमान उन जूं तोखे उन हस्तीअ जूं निशानी ॿुधी थो छॾियां जॾहिं अचे त तूं कुझु शिका शइ खणी वञा उन महबूब खे अर्ज़ु रखजां त मूं तुंहिंजे लाइ सदको आंदो आहे जे सदको खाधई त उहो न आहे जेकॾहिं सदको वापसि कई या ॿियनि खे विराए पाण न खाधई पक सम्झ ख़ुदा जो आख़िरी ज़रियो ऐं ॿिए नंबर में तोहफ़ो होता है वो कबूल कंदो वापस न कंदो टीह नंबर में साईं जी पुछीअ मुबारक ते मोहर नबूवत हूंदी टे निशानियूं ख़ासि अचनि नज़र त पोइ देरि न कॾहिं कलमो पढ़ी उन महबूब जो ग़ुलाम थी वियो हज़रत सलमान फारसी मुंहिंजा धी दोस्तो बुज़ुर्गो आयो बाग जी ड्यूटी ॾियण जे लाइ जई बिहारे मुंहिंजा महबूब आया त अव्वल मदीने में आया मुंहिंजा प्यारा जी ॼाणे मुंहिंजो महबूब मदीने शरीफ़ में जलवा फरोज़ छो उन ॼाणे नंढियूं न्याणियूं नंढड़ा छोकिरा दफ़न ते मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इस्तक़बाल में शेर पढ़ी रहिया हुआ कई पुछो छाजी ख़ुशी आहे केर थो अचे शादी आहे छा आहे उहे मासूम न्याणियूं ॿार चवण लॻा हम है बच्चियां आले नजार के घरानों की हम है बच्चियां आले नजार के घरानों की खुशी है आमिना के लाल के तशरीफ लाने की छापे पड़ो चला अल बदरो अलैना बिन समिया बिलमनाई वजब शुक्र अलैना
अल्लाह जो महबूब आयो सलमान फारसी जो मां खजे ते जड़ी सफाई जो कया अचानक ॾिसां त खजन जा पत्ता पन तारियूं सब चमकण सॼे मदीने में नूर ही नूर फैलजी वियो छो न नूर अचे अल्लाह से फरमाए थो कद जाअकुम मिनल्लाहि नूर दुनिया वारो मां पंहिंजे हबीब खे अवां जेड़ा नूर करे मोकिलियो आहे वसराज मुनीरा महबूब खे चमकंदड़ ऐं चमकाईंदड़ करे मोकिलियो आहे मुझा भी दोस्तों बुजुर्गो अल्लाह जा महबूब आया जिन्हां तेरा नूर जो बहार नूर जो लाए तो हर सलमान समझियो शायद कोई महबूबा जिंजेला मां हिदायो आया जिंजेला मां बकानो आया जब तक बिदे न थे कोई पूछता न था आपने खरीद कर अनमोल कर दिया बाग काहे दिल तो आया फल काहे दिल ही अपर मदीने में आयो आया जिते मदीने जे साईं जो नानाण पूरंदो उन जाए ते अचा साईं उठते सवार नंढड़ा ॿार वॾा मर्द औरतूं सब सूरज जे इस्तक़बाल में आन मैं गदा तू बादशाह भर दे या नूर का नूर दिल नूरा तेरा बेदाल सदका नूर का वदुहा रब जो फरमाया तुझे चमकंदड़ चेहरे जो वल्लाई तुझे जुल्फन जो कसम कहिड़ो महबूब जो मुंहुं ॾिठो बस तो छा ॿुधायां अखरनि खे कयां छा मां जो हुज़ूर ॾिसी आयो अखरनि खे कयां छा मां जो हुज़ूर ॾिसी आयो हिन दिल खे मजबूर करे आयो मजबूर करे आयो प्यारा दोस्तों माण्हू सुबुह पाण वापसि हलियो वियो ॾिसी सुबुह जो मदीने जी साईं जी ज़ार जे लाइ वियो कुझु खजूर खणी वियो खजूर साईं सां मिलियो आहे सुणाए सतको आहे तव्हां बि खाओ पंहिंजे साथियुनि साईं फरमाया असां सतको न खाईंदा ॿियनि खे विराए हिकिड़ी निशानी मिली वरी ॿिए ॾींहुं आया साईं खजूर आहे ये तव्हांजे लाइ ख़ासि तोहफ़ो आहे साईं फरमायो क़बूल मूंखे क़बूल पाण खाधा ॿियनि खे खाधा बाक़ी रही हिकिड़ी निशानी कोन लॻो हज़रत सलमान जो फरमाए हिकिड़े बाग में वियासीं साईं के बाग में दुआ करण जे लाइ आयो हाणे दिलि में वियो आहे त कीअं महबूब जो पहिरां मुबारक मथे थिए कीअं नज़र पवे सोचा पियो त इल्म ग़ैब वारे नबी मुंहिंजे न्यारे सलमान भला इहा आख़िरी हसरत पूरी करे हलिया 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 कमीज़ मुबारक खणी हटाए फरमायूं हीअ मोहरे नबूवत बस तूं मोहरे नबूवत ते नज़र पई पक अची वई त जंहिं जवान जे लाइ मूं पंध कयो आहे सॼो पंध सजा मां महबूब जी दरबार में पहुची चुको आहियां अल्हम्दुलिल्लाह कामयाबी हाणे मुंहिंजी झोली महबूब खे अर्ज़ कई सोना कलमो तो मूं तोखे पढ़ियो तुंहिंजी ग़ुलामी जे लाइ पहुतो आहियां हाणे महिरबानी करे दुआ कर जो सरदार यहूदियुनि जो हथ कढे इहो आज़ाद करे त मां अची हाणे बाक़ी ॾींहं तुंहिंजी ग़ुलामी में गुज़ारियां मोहम्मद फरमायो यहूदी सरदार सां ॻाल्हि कर आज़ाद करण जा घणा वठंदो साईं मां त ग़रीब आहियां अलाए घणा साईं फरमायो तूं पाण खे छॾ ख़रीद मां थो कयां सिर्फ़ पुछी आहे त छा थो वठे सलमान फारसी आयो यहूदी सरदार ओ सरदार मां आज़ादी थो चाहियां मूंखे आज़ाद कर सरदार चयुसि आज़ादी घुरी जो छा कंदे तुंहिंजी मज़दूरी रोज़ी आहे तू पैसा वरी कोन सघंदे त ॻाल्हि कई सची त मूंखे नौकरी रोज़ी करणी न आहे इजाज़त करे त मां बाक़ी ॾींहं वञी मदीने जे साईं जी ग़ुलामी में गुज़ारियां महबूब जी ग़ुलामी में गुज़ारियां यहूदी सड़ी वियो
ये बोली इजाफो थियो मदीने में मुसलमान थियो हाने शर्त एड़ो रखा आए करार शर्त एड़ो रखा जो जिंदगी हिते गुजरी वजे मदीने जे सही गुलामी न करे केड़ो शर्त रखी कुछ सोन पर वडो दुखो शर्त हो तो मुजी मदीने का बाहर सादा 4 एकड़ बंजर जमीन आ उन में खजू लगाए दे खजू जडे वडियो थीनु फर खली दी पोटो आजाद हाने खजी जेका है वो वजंदी देर सा फर भी देर सा जली दिया शर्त एड़ो रखी सलमान सोचो जिंदगी मुजी इने मजदूरी में बाग लगाने में गुजरी वेंदी मां पंजे महबूब जी गुलामी नहीं कोन सकंदुस जी ठीक आ पाण हलियो महबूब जी दरबार में आयो पर रोंदो अचे मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सलमान छो रोई अर्ज की सुना उन नबा की शर्त एड़ो रखो जो जिंदगी मुझी एडा गुजरी हुई तव्हां जी खिदमत मुझे शायद नसीब न थी सॼो टाइम ओॾा कहिड़ो शर्त जी सही चवे थो 4.5 एकड़ ज़मीन मुंहिंजी आहे बंजर उहा ठाहे ठुकाए उन में खजनि जा वण लॻाए ॾे वण वॾा थींदा फर जलींदा पोइ तूं आज़ाद मुंहिंजे आका मुर्की फरमायो ओ मुंहिंजा गुलाम सलमान मां खोसनि जो सरदार कोन आहियां जटनि जो सरदार कोन आहियां ख़ासकिन जो सरदार कोन आहियां इल्ला रहमतन लिल आलमीन मां बिनी जहान जो सरदार जोड़े जोड़ जहान दी कदे जोड़ी आई खा बंद खास खलके मोहम्मद मुकाई कलमो ते करीम ते चिट्टो छायाई अन मौला कवंत महबूबी ये उताई ओए लिखी बिनाई सैयद के सुभान अल्लाह प्यारा मुसलमान भाई साईं फरमावे देर लेकर बिच वठिया बिच सलमान भाई हां सरदार बिजली साईं ने खणी आया मोमन फरमावे जन बीठो बिलाल किथे आ लब्बैक या रसूल अल्लाह हैदर करार लब्बैक या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अली मुर्तजा ता ऑर्डर करो बिलाल पानी जो मछली दो कर सलमान के बाग लगाए सलमान के आजाद करने बाग लगाए हां मुझे हबीब जमींदार ते हारी गड्ड कि जो आयो काफिलो जिकी तरह मोचारी तोड़ सिंगारो सैयद ते करहा बधा कोड हरे लखल है पैलोड जी जातल जतल जी सुभान अल्लाह जमीन में लखा साईं फरमायो अली मुर्तजा जी साईं इते खलो बिलाल बजी चला जो सलमान बजी दे बिलाल पानी दे के हथन से माबूद मिट्टी में ढके मुझे फरमायो पहली ले सुधी की वजह कोई तो न लिया पहली ले निकली वही ये बी लेन में मुया अली साईं को फरमाया अचानक सारी मुझे ना अचानक मुझे नजर पई ॾिसां त पोइ जेका लेन वारी खजूर बाहर निकरी आई बी लेन टी लेन 4.5 एकड़ ज़मीन को मथे बंध ते चढ़ासी त खजूर गोडन ते रंधन ते चेल ते सुभान अल्लाह अने गालियूं क्या कयूं जैसे खजूर फल सुभान अल्लाह त खजूर जो कद साईं आऊं तेड़ायो समझो जबले और वाले पासे दोस्त आना पर जो शगापुर जा लड़कन जा दोस्त हा उन दावत कई बच्चे दी उदासी ते यको असा के बाग घुमायो खजन जा इन पासे तो मुझे के बिठो तो पावर में खजूर ये त न्यायो कदे के खजूर में तो सपा नहीं दुनिया तक साल सपा अजवा जा बिल्कुल पौधा पंजे कद बुटा पर मसाला भरी पई खजूर प्यारा मुसलमान भाइरो खजूर वडियो छो बाबू ने फरमायो वन बिलाल सलमान पेजे सरदार खे जो जेको तुंजो मालिका उन खे जो त हल खजूर जो बाग हवाले कर मुमा सुभान अल्लाह
हज़रत सलमान छाट कट बागन जे विचार जेको मालिक हो संदस जे ख़रीद कयो उनखे चई जल्दी कर वारो कर बाग समा तो ओ जेको सरदार आइन बंदर में हल लॻो बिलाल तू ख्वाब में आई या मां ख्वाब में आहियां तुंहिंजो मथो फिरियो आहे या मुंहिंजो साईं फरमायो मुंहिंजो मथो कोन फिरियो आहे तू पंहिंजे दिमाग़ खे सही कर हल बाग उन टाइम कूड़ वग़ैरह कोन हूंदो सच हूंदो सचा माण्हू हूंदा चाहे काफ़र हूंदा चाहे अम्मा जो कहिड़ो सो उहे सच ॻाल्हाईंदा ऐं कूड़ खे ऐब सम्झंदा जॾहिं सलमान तसली ॾिनी त उहो यहूदियुनि जो सरदार चवण लॻो सलमान हाणे बाग कोन ॾिसणोगे ज़मींदार ॾेखार दी बाग लॻायो आहे हाणे विच खणी वियो आई वाह जो सवाल आहे इहो बाग सॼीअ जो आबाद कयो आहे मुंहिंजा प्यारा हज़रत सलमान फारसी उन सरदार यहूदियुनि खे वठी मुंहिंजे महबूब जी दरबार में आयो आहे जॾहिं सोने महबूब जे चेहरे ते नज़र पई सुमा सब तो ते ख़त्म मुंहिंजा सोहणा तुंहिंजो कसम ओ जहिड़ो ॿियो सब होते खत्म मुझे सुनना जो कसम तो चमक तुझसे पाते हुए सब पाने वाले मेरा दिल भी चमका दे चमकने वाले आका ये सलमान के दिल के चमकाए वाला मुख्य भी चमका कलमों पर कदमन में गिरी मदीने से बरमा सलमान मुबारक वजे तू तो मुसलमान केवल तुझे सदके तुझो जब खरीद बाल को खरीदार हुयो वो भी मुसलमान जो सही फरमायो ए ना ईमान आना वाला वन के बाद रसिया तस्दीक करया इसी तस्दीक तुझे चेहरे ॾिसण सां थी वई यो बाग बिलाल के ॾिन था जंहिंजे सदके तो जहिड़ो बाग अल्लाह की आवाज़ हाज़िरी क़बूल फरमाए यार वरी क्या सुरूर आवाज़ उन्हनि अल्हम्दुलिल्लाह से ख़ादमत हिन गोठ में 30 साल थी ईंदे ओ अञा मुस्लिम सभा न रही हुई याद आहे तो जितो को उन टाइम विच में वरी 80 को शुरू किया कुछ सिलसिलो टूटी वियो बहरहाल दुआ जी आहियां कोसा गोठ जे लाइ मूं आवाज़ गोठ खे हर कोसन में मशहूर कयो बिना जेके भी सिंध में अपन सिंध में जेके कोसन में वञा थो आवाज़ जो ज़िक्र ज़रूर हलंदो आहे असां वटि जेके कोसा वेठा आहिनि इहे 200-250 साल पुराणा आहिनि हिकिड़ो दफ़ो मूंखे आयो न वाला को बीमार हो उन टाइम वॾो हयात मूंखे वठी आया त मूंखे भरोसो न अचे त आउं कराची में देवी बकरियूं कच्चा घर याद आहे वो देवी बकरी बजी पिया किथे गऊ बजी पिया कच्चा घर हा उहो दौर बि मूंखे यादि आहे हे जेके 100 साल कब्रिस्तान में इलाही पुराना मुझे प्यारा दोस्तों अल्लाह असांजी खोसा बिरादरी खे आबाद फरमाए दोस्तों हाणे हिकिड़ी महिरबानी कयो लंगर हली 10-15 मिनट असांजो माइक ॿ टे ॻाल्हियूं कंदो साईं आयो आहे भला साईं बि पंहिंजो रूहानी फैज़ हिते विरहाए अल्लाह साईं मुंहिंजी वॾी हाज़िरी आउं न करंदुसि मूंखे बलूचिस्तान सुबुह जो वञिणो ॿियो प्रोग्राम बि आहे उनमें सही है केर पूछे न या महिरबानी मूंखे कजो मूंखे वञिणो आहे सुभाणे बलूचिस्तान ही मुंहिंजो 3 प्रोग्राम आहे तो थकावट बि आहे न